सिंध में एक दफ़ो ॿीहर डिजिटल आदमशुमारीअ जे अंग अखरनि पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जे मौक़े परस्ती ऐं ईंदड़ इलेक्शन बाबति तमामु वॾो तेज़ी सां बहस शुरू थी वियो आहे। डिजिटल आदमशुमारी जा तकरारी नतीजा पाकिस्तान पीपल्स पार्टी छो क़बूल कया, उन जे पुठियां बुनियादी सबब कहिड़ा आहिनि? पाकिस्तान पीपल्स पार्टी हाणे डिजिटल आदमशुमारी ते छो रड़ियूं करे रही आहे? मां आहियां तव्हांजो हैदर मला ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो यूट्यूब चैनल मज़ामत। जीअं ई मुल्क जे अंदरि निगरान हुकूमत आई आहे त केतिरा ई बहस छिड़ी पिया आहिनि, जिन में हिकिड़ो तमामु वॾो बहस इहो आहे त ईंदड़ इलेक्शन कॾहिं थींदी, छाकाणि त ईंदड़ इलेक्शन बाबति मुख़्तलिफ़ माण्हुनि जा मुख़्तलिफ़ राय आहिनि। हिकिड़े माण्हू जो ख़्यालु इहो आहे त ईंदड़ इलेक्शन लॻभॻि साल या साल खां मथे अरसे खां पोइ थींदी। कुझु माण्हुनि जो ख़्यालु इहो आहे त इलेक्शन आइन मुताबिक़ 90 ॾींहंनि जे अंदरि थियणु खपे, पर इलेक्शन कमीशन जो मौक़िफ़ इहो आहे त जीअं त गॾियल मफ़ादनि जी क़ौमी काउंसिल CCI में सिंध ऐं उन सां गॾु ॿियनि मुल्क जे वज़ीर आज़म ऐं वज़ीर आला ऐं उन लाॻापियल इदारे जे मेंबरनि समूरनि इहो तइ कयो आहे त डिजिटल आदमशुमारी तहत नई तकबंदी करे इलेक्शन कराई वञे। इन करे इलेक्शन कमीशन चए थी त मुमकिन कोन्हे को त नई तकबंदी थिए ऐं असां मुक़ररु आइनी 90 ॾींहंनि जे अंदरि मुद्दे में इलेक्शन कराए सघूं। उन लाइ उन्हनि 14 डिसंबर जो ज़िक्र कयो आहे त 14 डिसंबर ताईं नई तकबंदी कई वेंदी। पर इन सॼी सूरताल में जेका मौक़े परस्ती आहे या सियासी जेका चालबाज़ी आहे, जेका सियासी हिरफत जेका आहे, उहा बुनियादी तौर ते पाकिस्तान पीपल्स पार्टी कई आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी जंहिंजे लाइ आम तासिर आहे त उहो डेमोक्रेटिक फोर्स आहे, लिबरल आहे, सेक्युलर आहे ऐं मुल्क जे अंदरि जमहूरियत खे परवान चढ़णु चाहे थी, अमृतनि जे ख़िलाफ़ु आहे। हाणे जेकॾहिं 90 ॾींहंनि जे अंदरि आइनी मुद्दे मुताबिक़ इलेक्शन नथी थिए त उनजो सॼो जेको ज़िम्मो हूंदो उहो पाकिस्तान पीपल्स पार्टी ते हूंदो। उहो थियो कीअं ऐं छा आहे? थियो इहो त गॾियल मफ़ादनि जी क़ौमी काउंसिल में सिंध जो वज़ीर आला मुराद अली शाह वञी ऐं उन तकरारी आदमशुमारी जा न सिर्फ़ु नतीजा क़बूल कया, पर उन ॾींहुं प्रेस रिलीज़ जारी करे ऐं सॼी सिंधी क़ौम खे उन मुबारकूं ॾिनियूं। साॻियो वज़ीर आला जॾहिं वज़ीर आला हाउस में कॉन्फ्रेंस घुराए थो, उन वक़्तु हू चवे थो त जेके डिजिटल आदमशुमारी बाबति हिन वक़्त ताईं मूंखे अंग अखर मिलिया आहिनि, उहे अंग अखर 5 करोड़ ऐं 76 लख आहिनि, जिन खे मां क़बूल नथो कयां। सिंध जी आबादी घटि में घटि 7 करोड़ हुजणु खपे। हैरत जी ॻाल्हि इहा आहे त गॾियल मफ़ादनि जी क़ौमी काउंसिल में वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह जेको 5 करोड़ 76 लख जे आदमशुमारी अंगनि खे रद्द करे रहियो हो, उहो हाणे 5 करोड़ 56 लख जे आदमशुमारी जे अंगनि खरनि खे क़बूल करे क़ौम खे मुबारकूं ॾेई रहियो हो त तव्हांखे मुबारकूं हुजनि। मुल्क जे अंदरि ख़ासि तौरु डिजिटल आदमशुमारी सिंध जे अंदरि इंतिहाई शफ़ाफ़ थी आहे। हाणे अहिड़ी सॼी सूरताल में थियो छा त हिकिड़े मख़सूस टोले खे, जेको टोलो इहा कोशिशि करे रहियो आहे केतिरे अरसे खां त सिंध में सिंधियुनि जी काइनाती हक़ हुकुमरानीअ ते उहो कब्ज़ो करे वठनि। उन्हनि जी इहा बि कोशिशि हूंदी आहे त सिंधियुनि जो अंग घटिजे ऐं गैर सिंधी जेके ॿियनि मुल्कनि मां माण्हू अचनि था उन्हनि जो अंग वधे, त जीअं सूबाई असेंबलीअ में गैर सिंधियुनि जो अंग वधी वञे ऐं पोइ सूबाई असेंबलीअ खे जीअं त मुल्क जे 73 जे आइन मुताबिक़ इख्तियार आहे त हू पंहिंजे सूबे जे असेंबली अंदरि इहो कानून पास करे ऐं करारदाद पास करे त उहो नओं सूबो ठाहे सघण जो को कानून पास करे सघनि। इन करे उहो कोशिशि में आहिनि त सिंधी जेके ॻाल्हाईंदड़ माण्हू आहिनि, जेके हिन धरतीअ जा असुल धणी आहिनि, उहे धणी दरबदर हुजनि, उहे इक़्तिदार खां महरूम हुजनि ऐं गैर सिंधी इक़्तिदार ते क़ाबिज़ थी वञनि। इन सॼी सूरताल में कोशिशि करे उन मख़सूस मफ़ादनि सां जेके लाॻापियल माण्हू आहिनि उन जी आबादीअ खे लॻभॻि 12 लख खां वधीक उन्हनि जी आबादी ॿुधायो थो वञे त उहा वधाई वई ऐं 35 लख आबादी कराची में 12.5 लख आबादी ऐं 12 साढा 12 लख जी आबादी जो ॿुधायो पियो वञे त उते वधाई वई आहे। ऐं बाक़ी जेका सिंध आहे उन में 26 ज़िलनि में 25 लख जी आबादी घटाई वई आहे। इन करे हिन वक़्तु जेको बिलावल भुट्टो साहिबु ट्वीट करे रहियो आहे त मुल्क में वक़्त सिर इलेक्शन थियणु खपे, जेको मुतालबो पाकिस्तान पीपल्स पार्टी करे रही आहे त 90 ॾींहंनि जे अंदरि इलेक्शन थियणु खपे। ख़ुदि पाकिस्तान पीपल्स पार्टी डिजिटल आदमशुमारी जा तकरारी नतीजा जंहिं ते सॼी सिंध में तहरीक पैदा थियो। तव्हां ॾिठो त अप्रैल ऐं मई जा 2
महीना सिंध जे अंदरि तरक़ी पसंद पार्टी तमामु वॾी जदोजहद कई, कराची प्रेस क्लब जे अॻियां डिघे मुदे ताईं एहतिजाजी तहरीक हली, सॼी सिंध जी सोसाइटी उनखे रद्द कयो, पर पाकिस्तान पीपल्स पार्टी जेका पहिरीं ईअं महसूसु कराए रही हुई त उहो डिजिटल आदमशुमारी अंग अखर क़बूल न कंदी, पर उन्हनि डिजिटल आदमशुमारी जा अंग अखर जंहिंमें सिंधियुनि खे तमामु घटि ॾेखारियो वियो उन्हनि खे बि क़बूल करे वरितो। तव्हां सभिनी खे ख़बर आहे त जेके डिजिटल आदमशुमारी ते सिंध जे माण्हुनि खे तफ़ज़ात हुआ, एतिराज़ात हुआ, उन्हनि में पहिरियों एतिराज़ इहो हो त जेके बि ग़ैर मुल्की आहिनि उन्हनि खे डिजिटल आदमशुमारी में न ॻणियो वञे, पर पाकिस्तान पीपल्स पार्टी जे ताज हैदर उन वक़्तु इहो मुतालबो करे रहियो हो त जेके बि सिंध में रहंदड़ माण्हू आहिनि उन सभिनी खे हिन जी ॻणप में दाख़िल कयो वञे। गॾोगॾु इहो बि सिंध जे माण्हुनि जो मुतालबो हो त जिन माण्हुनि वटि शनाती कार्ड न आहे उन्हनि माण्हुनि खे हिन ॻणप में शामिलु न कयो वञे, उन्हनि खे बि शामिलु कयो वियो। गॾोगॾु जेके इलाइक़ा ॿोॾ जा मुतासिर हुआ, माण्हू लॾे विया हुआ, माण्हुनि जा घर बर्बाद हुआ, तबाह हुआ, अञा पाणी हेठि हुआ, इन आदमशुमारी दौरान उन्हनि वॾे इलाइक़े जी कीअं आदमशुमारी थी हूंदी उन ते एतिराज़ हो त जेसीं माण्हू वापसि नथा मोटी अचनि तेसीं इहा डिजिटल आदमशुमारी रोकी वञे, न रोकी वई। ऐं सिंध जा उहे ज़िला, घटि में घटि 5 ज़िला जंहिंमें शिकारपुर आहे, घोटकी आहे, जेकमबाद आहे, सखर आहे ऐं कंदकोट आहे, इहे 5 ज़िला अहिड़ा ज़िला हुआ जिन में कंहिं बि माण्हूअ खे डिजिटल अमले जे कंहिं बि माण्हूअ खे उन इलाइक़नि जे कचे वारनि इलाइक़नि में जिते लखे माण्हू रहनि था उन जी डिजिटल आदमशुमारी करण जो न रस्तो हो, न मौक़ो थिए मिलियो, छाकाणि त इलाइक़ा धाड़ेलनि जे कब्ज़े हेठि हुआ, माण्हू उन पासे जेको अमलो हो सो वञी न सघियो। ईअं लखे माण्हू उहे हिन डिजिटल आदमशुमारी जे ॻणप खां ॿाहिरि रहिजी विया। पर सैयद मुराद अली शाह जंहिं पहिरीं वॾियूं भभकियूं ॾिनियूं पे त सिंध में जेका आदमशुमारी आहे उहा 7 करोड़ आहे, बदकिस्मती सां 5 करोड़ ऐं 56 लख खे उहो क़बूल करे आयो आहे। जंहिं माण्हू चयो त 5 करोड़ 76 लख खे नथा क़बूल कयूं, ख़बर न आहे कहिड़ी मजबूरी ते तूं 5 करोड़ 56 लख जे अंगनि खे क़बूल करे आयो आहे। असां सम्झूं था ऐं सिंध जे माण्हुनि खे सम्झणु खपे त डिजिटल आदमशुमारी जेका तकरारी आदमशुमारी आहे उन मुताबिक़ जेका इलेक्शन जी तकबंदी थिए पई उनजो जेको बुनियाद रखंदड़ आहिनि उहो ख़ुदि पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे। इहा घुर ख़ुदि पाकिस्तान पीपल्स पार्टी खे डिजिटल आदमशुमारीअ तहत नई तकबंदी कई वञे। हाणे जेकॾहिं मुल्क में इलेक्शन देरि सां थिए थी ऐं तमामु डिघे अरसे खां पोइ थिए थी त उन जा ज़िम्मेवार मुल्क जा रियासती इदारा इस्टेब्लिशमेंट त हूंदी, पर गॾोगॾु पाकिस्तान पीपल्स पार्टी इन जमहूरियत दुश्मन अमल में उन्हनि सां गॾोगॾु हूंदी।